नाज़रीन, मलीर जे मुराद मेमण ॻोठ डिग्री कॉलेज जे उस्तादनि शागिर्दनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां डिग्री कॉलेज खां मुराद मेमण ॻोठ जे मुख्य चौक ताईं तइलीमी जागिरता रैली कढी वई आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे मंज़ूर सोलंगी। जी मंज़ूर। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मेमण ॻोठ में, जिथे मेमण ॻोठ डिग्री कॉलेज तरफ़ां उस्तादनि शागिर्दनि ऐं समाजी अॻवाननि तरफ़ां जागृता रैली कढी वई आहे। तालीमी जागृता रैली मेमण ॻोठ डिग्री कॉलेज खां मेमण ॻोठ चौक ताईं निकिती आहे। अचो त रैली में शरीक उस्तादनि समाजी अॻवाननि ऐं शागिर्दनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हिकिड़ी रस्टिक लाइफ आहे, हितों जे ॿारनि जो हक़ आहे त उन्हनि खे गवर्नमेंट कॉलेजिस में मोकिलियो। तव्हां वालदेन खे, तव्हां पंहिंजे सभिनी बचनि खे, नियाणियुनि खे, सभिनी खे मोकिलियो। तव्हां असांजो साथ ॾींदव त हितां खां तमामु वॾा अज़ीम इंसान पैदा थींदा। त हायर एजुकेशन में असांजो जेको डिस्ट्रिक्ट मलीर आहे उहो थोरो पोइते पियल आहे। हालांकि अपॉर्चुनिटीज़ आहिनि, ही जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जेके रिसोर्स आहिनि, उन्हनि खे इस्तेमालु करियूं, मुतवजा थियनि, पेरेंट्स बि मुतवजा थियनि, स्पेशली स्टूडेंट्स बि मुतवजा थियनि। मुराद मेमण डिग्री कॉलेज हिकिड़ो बहितरीनु अपॉर्चुनिटी आहे। असां सभु मिली करे इंशाअल्लाह इन एजुकेशन वारे जेके माहौल खे इनखे दोबारा अॼु जी जेका असांजी वाक आहे उहा न सिर्फ़ु ॿारनि जे लाइ पर ख़ुसूसन असांजे पेरेंट्स जे लाइ बि आहे। त असां हिन वाक जे ज़रिए सां पंहिंजनि वालदेन खे इहो पैगाम पहुचायूं त बराए करम पंहिंजनि ॿारनि खे स्कूलनि ॾांहुं, कॉलेजनि ॾांहुं ऐं यूनिवर्सिटियुनि ॾांहुं मोकिलनि त जीअं हू बहितर खां बहितर ऐं सुठे खां सुठी तालीम हासिल करे बुलंद मक़ाम हासिल करे। असांजो कॉलेज उहो वाहिद कॉलेज आहे जंहिंमें तादाद बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे। त असांखे मजबूरन हिन रस्ते ते अचणु पियो ऐं एहतजाजनि ॿारनि खे फोर्सन हुनखे चवणु पवंदो की बराए महिरबानी पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो ऐं तालीम ॾियारायो। उस्तादनि शागिर्दनि ऐं समाजी अॻवाननि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त मेमण ॻोठ जे अंदरि जागृता रैली कढण जो मक़सदु इहो आहे त ॻोठाणनि में जेको आहे तालीमी जागृता शऊर पैदा करणु आहे। ॿियो त हितां जे चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि असां पैगाम पहुचाइणु आहे त असांजे स्कूलनि जे अंदरि जेके हालति ख़राबु आहे, कॉलेजनि जे अंदरि हालति ख़राबु आहे, उस्तादनि जी कमी आहे, फर्नीचर न आहे ऐं ॿिया जेके बुनियादी मसइला आहिनि त जीअं उहे हल थी सघनि।